बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुर्गीअ जूं वॾियूं बूटियूं मतिलबु टुकर कटे उन में लूणु, ज़रदे जो रंग ऐं थोरो सुरको विझी मिलाए ढकु ॾेई हल्की बाहि ते ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं मुर्गियुनि जो पाणी सुकी वञे बूटियुनि जो, पोइ उन जे मथां थोरो कुकिंग ऑइल मतिलबु तेल विझी चङी तरह बूटियुनि खे ॿिन्ही पासे तरींदासूं। पीठल धाणा, गरम मसालो, ॻाढ़ा मिर्च ऐं चाट मसालो, ही चारई मसाला मिलाए असां हिकु मसालो तयारु कंदासूं। जॾहिं बूटियूं ॿिन्ही पासे चङी तरह तरिजी वञनि त तयारु थियल मसालो उन्हनि खे चङी तरह लॻाईंदासूं ॿिन्ही पासे। चङी तरह मसालो ॾिसो बुरकियां पई ॿिन्ही बूटियुनि जे ॿिन्ही पासे। पोइ मसाले लॻाइण खां पोइ थोरो असां फ्राई पैन में पाणी विझंदासूं त जीअं जेको असां बूटियुनि खे मसालो लॻायो आहे उहो न सड़े। ऐं थोरो पाणी विझी पोइ असां इन खे ढके दम ते रखे छॾींदासूं बूटियुनि खे हल्की बाहि ते, त जीअं बूटियूं नरम बि थियनि, यानी जूसी ऐं सॉफ्ट थियनि, ॻरियल ऐं नरम। पोइ जेको मसालो आहे उहो बि थोरो थोरो करे सॼी बूटियुनि जे मथां लॻाईंदासूं। मथां चङी तरह उथलाए पुथलाए बूटियुनि खे असां लाहे प्लेट में रखंदासूं। तयारु आहिनि असांजा मज़ेदार मुर्गीअ जा टुकर, मतिलबु वॾियूं बूटियूं। ही बूटियूं मुर्गीअ जा टुकर जेके आहिनि तमामु नरम ऐं घिमियल मज़ेदार हूंदा आहिनि, खाइण में बि ऐं ज़ाइके में बि तमामु बहितरीनु थियनि था।